सिंध काबीना तालीम खाते में उस्तादनि खे टीचिंग लाइसेंस ॾियण वारी पॉलिसी। कराची जे टिनि वॾनि बरसाती नालनि तां ढायल 6,500 माण्हुनि खे घर ठाहे ॾियण, इन्वेस्टिगेशन पुलिस ऑफिसरनि खे स्पेशल अलाउंस ॾियण समेत अहम फ़ैसिलनि जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। काबीना इजलास दौरान ताज़ो फौत थियल वर्क्स एंड सर्विसिस खाते जे सेक्रेटरी इमरान अता सूमरो जी मग़फ़िरत लाइ ख़ुसूसी दुआ पिणु घुरी वई। पेश आहे शबीर लाशारी जी हीअ रिपोर्ट। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठ सिंध काबीना जे इजलास में काबीना मेंबरनि, वॾे वज़ीर जे सलाहकारनि, चीफ सेक्रेटरी, IG सिंध तोड़े ॿियनि लाॻापियल आफ़ीसरनि शिरकत कई। सिंध काबीना कराची जे टिनि वॾनि नालनि जे मुतासिरनि जे घरनि जी अदावत जे प्रपोज़ल जी मंज़ूरी ॾेई छॾी। मकानी खातनि जे सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह काबीना खे ब्रीफिंग ॾिने ॿुधायो त टोटल 6,500 मुतासिरनि जा घर ठाहिणा पवंदा। हर घर 80 स्क्वायर गज़ जो हूंदो। हिन रिथा ते 9.42 अरब रुपयनि जी लाॻत ईंदी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त सिंध हुकूमत पहिरियां हिन रिथा लाइ 1 अरब रुपया मुख़्तस करे चुकी आहे। सिंध काबीना जो चवणु हो त सुप्रीम कोर्ट खे दरख़्वास्त कई वञे त बहिरिया टाउन वारी रक़म जारी कई वञे त जीअं हिन रिथा ते कमु शुरू कयो वञे। सिंध काबीना तालीम खाते में टीचिंग लाइसेंस पॉलिसी जी मंज़ूरी पिणु ॾिनी। तालीम खाते जे सूबाई वज़ीर सैयद सरदार अली शाह काबीना खे आगाही ॾींदे ॿुधायो त इंटरनेशनल मैथमेटिक्स ऐं साइंस स्टडीज़ जे ट्रेंड्स जी 64 मुल्कनि मां पाकिस्तान 63 नंबर ते आहे। संदसि चवणु हो त टीचिंग लाइसेंस पॉलिसी जो मक़सदु उस्तादनि में पेशावराणियूं महारतूं पैदा करणु आहे। सूबाई वज़ीर सरदार शाह चयो त जिन मुल्कनि टीचिंग लाइसेंस जो सिस्टम मुतारिफ़ करायो आहे उहे तालीम जे शोबे में अॻिते वधी विया आहिनि। संदसि चवणु हो त टीचिंग लाइसेंस जा 3 क़िस्म हूंदा आहिनि, जिन में प्राइमरी, एलिमेंट्री ऐं सेकेंडरी शामिल आहिनि। उन चयो त ॼाणायल लाइसेंस नवनि उस्तादनि खां टेस्ट वठण बैदि ॾिनो वेंदो, जेको हर 5 सालनि खां पोइ रिन्यू कयो वेंदो। सूबाई वज़ीर सरदार शाह चयो त नवनि 700 उस्तादनि जे पोस्टुनि लाइ टीचर्स लाइसेंस हूंदो ऐं उहे 16 स्केल में भर्ती कया वेंदा। संदसि चवणु हो त पॉलिसी मूजिबि प्रोमोशन लाइ उस्तादनि वटि टीचिंग लाइसेंस हुजणु लाज़िम आहे। सिंध काबीना टीचिंग लाइसेंस पॉलिसी ऐं सैयद रसूल बख्श शाह खे एजुकेशन डेवलपमेंट एग्जीक्यूटिव डायरेक्टर मुक़ररु करण जी पिणु मंज़ूरी ॾिनी। सिंध काबीना शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो इंस्टीट्यूट ऑफ साइंस एंड टेक्नोलॉजी जो स्टेटस वधाए यूनिवर्सिटी करण जी बि मंज़ूरी ॾिनी। काबीना ज़ेबेस्ट जे अपग्रेडेशन बिल जी बि मंज़ूरी ॾिनी। सिंध काबीना तुफ़ैल अहमद खे ट्रांस कराचीअ जो CEO मुक़ररु करण जी पिणु मंज़ूरी ॾिनी। सिंध काबीना जे इजलास में अॻूणे वर्क्स ऐं सर्विस खाते जे सेक्रेटरी इमरान अता सूमरो जे लाॾाणे ते मग़फ़िरत जी दुआ पिणु घुराई वई। सिंध काबीना इन्वेस्टिगेशन ऑफिसरनि खे स्पेशल इन्वेस्टिगेशन अलाउंस ॾियण जी पिणु मंज़ूरी ॾिनी।